अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ शाहिद खोसो अवां ॾिसी रहा शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। असांजे चैनल में खुश आमदीद। अॼु जेका तव्हां सां अपडेट शेयर कंदासीं, यकीनन उहा तव्हां ॿुधी पुर उम्मीद थी वेंदो, यानी पुरसकून थी वेंदो ऐं तव्हांजी जेका इंतज़ार जूं घड़ियूं आहिनि उहे ख़तमु थियण वारियूं आहिनि। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो, लास्ट ताईं ॾिसो ऐं अॼु जेका तव्हांखे हिकु शइ ऐं तव्हांखे ओपन करे ॿुधाईंदासीं ऐं तव्हांजा जेका सुवालनि जा जवाब आहिनि उहे बि तव्हांखे अॼु ॾींदासीं इन नंढड़े वीडियो में। हिन वीडियो खे लास्ट ताईं ॾिसो ऐं दोस्तों पंहिंजी अपडेट पुरसकून सां ॿुधो। वीडियो साम्हूं हलाए रखी छॾियो ऐं ॾिसो, लाइक कयो दोस्तों, महिरबानी करे वीडियो खे लाइक कयो। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़, लेकिन कमेंट जेका तव्हां कया आहिनि उन्हनि जा बि तव्हांखे जवाब मिलंदा। वीडियो खे मिस न कजो। तव्हांजो कमेंट अलाए कहिड़े क़िस्म जो आयल आहे, मथां तव्हां मिस करे वियो, तव्हांखे उहे सभु जवाब हिन वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों काफ़ी जेको आहे दोस्तनि जा जेके कमेंट अचनि रहिया आहिनि त पत्थर दिल जे हवाले सां, त पत्थर दिल दोस्तों फ़िलहाल यकीन कयो तव्हांखे पत्थर दिल ड्रामो न मिलंदो। जी हाँ दोस्तों, पत्थर दिल ड्रामो बंदि लॻो पियो आहे ऐं हिन हफ़्ते ग़ुलाम सेन जो बि 2 एपिसोड जेका अचणा उहे बि न आया, प्रोमो बि न आयो 5 एपिसोड जो। लेकिन तव्हांखे कुझु ॾींहं इंतज़ारु करिणो आहे, अॻे हफ़्ते ताईं मतिलबु ग़ुलाम सेन जेको आहे उतां साॻे पंहिंजे शेड्यूल खां स्टार्ट थी वेंदो। उमेद इहा आहे जेके राब्ता हली रहिया आहिनि ऐं KTN वारनि जो इहो असूल आहे, ड्रामो अधु में बंदि कंदा आहिनि। तव्हां ॾिसो जेका बि इन्हनि जा ड्रामा आहिनि अधु में ई बंदि कया विया आहिनि ऐं उन्हनि जो असां छा था करे सघूं। इन्हनि जी पुराणी आदत आहे, अदाकार करे हेॾे होॾे हलिया था वञनि, पोइ वरी ईअं थिए थो। बाक़ी हवेली ड्रामो आहे, तव्हां उनजी 3 स्पेल जी शूटिंग हली रही आहे, उनखे बि थोरो स्लो हिननि करे छॾियो आहे ऐं उनजो 3 स्पेल जो रोज़ानो असां तव्हांखे अपडेट ॾींदा अचूं था। उहो शूटिंग वीडियो, शूटिंग फ़ोटू वग़ैरह सभु तव्हां शेयर कंदा अचूं था, जेका बक़ाया चैनल आहिनि उन्हनि ते, ऐं हिकु क्लिप उतां रिकॉर्ड करायूं था असां ऐं तव्हांखे ॾेखारण जे लाइ हिते सीन रिकॉर्ड थी रहिया आहिनि, हीअ शूटिंग हली रही आहे। हर ड्रामे जी पंहिंजी दोस्तों ख़ासियत हूंदी आहे, पर हवेली ड्रामो में पंहिंजो मतिलबु हिकिड़े ज़बरदस्त टाइम ते हली रहियो आहे। लेकिन जागीर ड्रामे जा जेका टीज़र आया हुया, वरी उनजो प्रोमो अचणो, उन जी हर कंहिं चुप खणी कई दोस्तों। हाणे उहो तमामु जल्द हलण वारो आहे जागीर ड्रामो KTN वारनि जो। उनजो प्रोमो बि जेको आहे हाणे अचण वारो आहे ऐं उन खां पोइ एपिसोड हली वेंदो ऐं उहो पंहिंजे वरी शेड्यूल जे मुताबिक़ स्टार्ट थी वेंदो। जागीर ड्रामो बि मजू लाड़ जो हुयो, उहो वरी तालीम जे हिसाब सां ठाहियो वियो। उहो बि सीरियल ड्रामो, शॉर्ट ड्रामो, वॾो को सॉफ्ट सीरियल न हुयो, नंढो सीरियल ड्रामो आहे। बहरहाल उहो बि हाणे हलण वारो आहे, टेंशन वठण जी का ज़रूरत न आहे। बाक़ी दुलाब जे बारे में वॾा कमेंट अची रहिया आहिनि त कॾहिं हलंदो दुलाब ड्रामे जो। दोस्तों हाणे अञा इनखे देरि आहे, इन जा पहिरियों जा टीज़र मुकमिल थियनि, सभु कुझु मुकमिल थिए पोइ दुलाब बि हली वेंदो। छाजे करे दोस्तों उन जा टीज़र ई न आया आहिनि, अञा उनजी शूटिंग हली रही आहे। आज़म मेंगल जी शूटिंग रहियल आहे 1 स्पेल जी, काफ़ी उहा मुकमिल थींदी, वरी एडिट थिए थो, एडिट बि गॾोगॾु थींदो अचे थो। वरी टीज़र ठहंदा, हिकु टीज़र, ॿियों टीज़र, टियों टीज़र, 3 टीज़र हलंदा। टीज़र खां पोइ जेको आहे प्रोमो तयारु थींदो, उहो ईंदो, उन खां पोइ तव्हां सम्झो ड्रामो अची वेंदो। उहा ॻाल्हि आहे न, त हाणे शूटिंग बक़ाया जेका हाणे रहियल आहे उहा दुआ कयो पोइ जल्दी जी मुकमिल थिए। हाणे गर्मी बि आहिस्ता आहिस्ता उक वधंदी वञे थी, हवा बंदि आहे। ॾिसो था मीरपुर मां थेलो सखर, इन्हनि कुझु विरहायो न आहे। असांजे इन्हनि इलाइक़नि में साॻी हिकु जहिड़ी गर्मी हूंदी आहे। आज़म मेंगल जी जीअं बक़ाया शूटिंग मुकमिल थींदी ऐं पोइ इहे टीज़र वग़ैरह इहे सभु कुझु तव्हांजे साम्हूं तमामु जल्द अची वेंदा। इन्हनि जी को एॾो वॾो मसइलो न आहे। ऐं दोस्तों जेका काफ़ी दोस्तनि कुझु कल्ह कमेंट अहिड़ा कया, उन्हनि जो जवाबु मां वीडियोज़ में ॾेई छॾियो हुयो मूं। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मां हिकिड़ो मतिलबु सोच में लॻो पियो आहियां त हिन में मसरूफ़ियत एॾी आहे, इन खां हेॾो होॾे असां थी नथा सघूं ऐं इन जे करे। ऐं कुझु दोस्तों जेका असां अपडेट ॾींदा आहियूं कंफर्म करे ओॾो आणींदा आहियूं, उन्हनि खां वठंदा आहियूं। हाणे उनजा नाला तव्हांखे न खणंदुमि, यानी सोर्स तव्हां चई सघो था, ऐं इन जो नालो नथा ॿुधाए सघूं, मना हूंदी आहे। ऐं हर शइ असां लिखी न आहियूं वेंदा नवाज़ शरीफ़ वांगुरु जेको आहे पर्ची ते, असां इमरान ख़ान वांगुरु स्टार्ट थी वेंदा आहियूं, हर ॻाल्हि कंदा आहियूं पंहिंजे हिसाब सां। हिकु अधु लफ़्ज़ हेॾे होॾे थी वेंदो आहे, उन जी माज़रत तव्हांखे हाणे तव्हां घुरूं था ऐं पोइ तव्हां उनखे नोट कंदा हो, यार तव्हां हीअ ॻाल्हि कई, हाणे इहा ॻाल्हि छो तव्हां कई, इहा त पूरी थी कोन, इहा तव्हांजी ग़लती आहे, या तव्हां कूड़ था हणो। इहो दिलि में न कंदा कयो, माज़रत इन जी, छो लिखी न आहियूं वेंदा। कुझु अहिड़ा निभागा माण्हू अची कमेंट कंदा आहिनि, उन्हनि खे उहे ई घर में इज़त न हूंदी आहे। जेका चंडरा ग़लति कमेंट कंदा आहिनि, चंडरा माण्हू कुझु चवंदो, चंद माण्हू
पोइ उन्हनि खे जॾहिं घर में दाल जे हिसे ते नालो ई न आहे पोइ उन खे छा कजे सघे थो। बाक़ी जेका मुंहिंजा सब्सक्राइबर आहिनि तमामु माशाल्लाह बहितरीनु सब्सक्राइबर आहिनि, ज़बरदस्त प्यारा कमेंट कंदा आहिनि, असांजी मोहबत में ॾिसंदा आहिनि। कुझु दोस्तनि कल्ह कमेंट कया तव्हांजी मोहबत में असां तव्हांजी वीडियो ॾिसंदा आहियूं बाबा, उन्हनि जूं वॾियूं महिरबानियूं, उन्हनि जो मां थोराइतो आहियां, उन्हनि जा लख कुर्ब जो असांजी मोहबत में वीडियो ॾिसी रहिया आहिनि। इनशाला उन्हनि खे जेको आहे दोस्तो उदास न कंदासीं, असां लगातार उन्हनि जी ख़्वाहिश जे मुताबिक़ उन्हनि खे हर अपडेट मिलंदी रहंदी। जॾहिं बि नओं ड्रामो ईंदो, नई फिल्म ईंदी, अदाकारनि जे हवाले सां, शोबिस जे हवाले सां, तव्हांखे इनशाला असांजे चैनल ते इहा शइ मिलंदी। इन शइ जी असां गारंटी ॾेई रहिया आहियूं, तव्हांखे कॾहिं बि असां मायूस न कंदासीं। इनशाला जेतिरो तव्हां असां सां मोहबत कयो था, असांजे चैनल सां मोहबत कयो था, असां बि इनशाला तव्हांजो दोस्तो वधि में वधि ख़्यालु रखंदासीं ऐं रखंदा बि आहियूं। ऐं मुंहिंजी ख़्वाहिश हूंदी आहे मुंहिंजे सब्सक्राइबरनि खे मुंहिंजो जवाबु बि मिले, जेका फॉलोअर आहिनि उन्हनि जो कमेंट जो जवाब बि बार बार ॾींदो अचां नंबरवार, ऐं उन्हनि खे मायूस न कयां। के दोस्त अहिड़ा हूंदा आहिनि कमेंट कंदा आहिनि कंहिं चैनल ते, उन्हनि खे जवाबु न मिलंदो, पोइ उहे वरी अहिड़े हिसाब सां मायूस थी वेंदा आहिनि। अॼु दोस्तो कमेंट बि पढ़ंदुसि मां, कुझु काफ़ी दोस्तनि जा कमेंट बि आयल आहिनि। ऐं मोहम्मद उमर लिखियो आहे गुड वॾी महिरबानी अदा मोहम्मद उमर साहिबु। ऐं जेको आहे अदा चंड ग्रहण ज़बरदस्त ड्रामो आहे। अली मुराद बिजराणी लिखियो आहे, अली मुराद बिजराणी ख़ान। जी अदा चंड ग्रहण मूंखे बि ॾाढो वणियो, हक़ीक़त आहे चंड ग्रहण एॾो ज़बरदस्त ड्रामो आहे। 2 एपिसोड मूं ॾिठा, प्रोमो ॾिठो, असांखे त ख़बर हुई ड्रामो भलो आहे, वरी बि उन खे गहराइनि सां असां ॾिसंदा आहियूं। ख़ामियूं हूंदियूं आहिनि, जेकी चङी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि उहे नोट कंदा आहियूं। चंड ग्रहण जूं जेकियूं अब्बास गुल खे ज़बरदस्त करेक्टर ॾिनो वियो आहे, अहिड़ो करेक्टर अब्बास गुल पहिरियों कॾहिं न खयो हुयो। जेको आहे इहो दुनिया खे सबक़ु ॾियण जे लाइ, त पीउ माउ जी इज़त कबी आहे, के जेका न कंदा आहिनि उन्हनि सां कहिड़ो हशर थींदो आहे, इहो अहिड़ो करेक्टर अब्बास गुल खे मिलियो आहे। पर रिमशा शहज़ादी खे बि बहितरीनु करेक्टर मिलियो आहे। ॿिन्हिनि जी इहा अदाकारी जेको आहे असांखे वणी, अहिड़ो मतिलबु अहिड़ी अदाकारी बि हू करे सघनि था। बिल्कुलु अदा इहो ड्रामो बहितरीनु आहे, मूंखे बि वणियो। तव्हांजा कमेंट आया ऐं मां चयो त मूंखे राय ॾियो तव्हांखे चंड ग्रहण कीअं लॻो। काफ़ी सुठा कमेंट आया दोस्तनि जा। ऐं आरिफ़ अली दिलि मोकिलियानि, वॾियूं महिरबानियूं। ऐं सोहेल अली बि दिलि मोकिलियानि, काफ़ी सारा दिलि अदा, वॾियूं महिरबानियूं दिलि में रखण जूं। ऐं असगर थीबे बि दिलि मोकिलियानि, हाजी लगारी इन बि काफ़ी दिलि मोकिलियानि, अदा महिरबानियूं। ऐं साबिर गांडरो, हा इहा कास्ट यार मां पहिरें चकर ॿुधां थो, इन बि दिलि काफ़ी मोकिलियानि। ॿियो वरी पबजी विथ जेके जेको नालो आहे पबजी विथ जेके, अदा छा हाल आहे। मां मैसेज थोरो उबतो सुबतो इंग्लिश लफ़्ज़नि में लिखियो अथई, यार मैट रशी, मतिलबु हीअ बि को असांजी ज़ात जो आहे खोसो मूंखे लॻे थो। बरोचकी में लिखियो त मैट रशी करे चैनल सब्सक्राइब, मतिलबु मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो आहे अथई, तव्हां वॾियूं महिरबानियूं। ऐं रहीम बिरोही बि वॾा दिलि मोकिलियानि, अदा वॾियूं महिरबानियूं। ऐं जुमन खान, अदा साॻी जुमन खान खोसो आहे, इहो वरी डबल मोकिलियो अथई मैसेज, वॾी महिरबानी जुमन खान खोसा साहिबु। ऐं रहीम बिरोही बि वॾियूं महिरबानियूं। ऐं अब्दुल बासित लिखियो आहे, आज़म मैंगल हे चंड ग्रहण में अदा आज़म मैंगल न आहे मुंहिंजा दिलबर, अब्बास गुल आहे, चंड ग्रहण ड्रामे जे नाले चवे थो। ऐं ॿिए वली मोहम्मद सोमरे लिखियो आहे, समोसा बि लिखियो आहे, अदा अब्बास गुल ज़बरदस्त एक्टर आहे, अदा वॾियूं महिरबानियूं बिल्कुलु आहे। मोहम्मद इस्माइल लिखियो आहे, वेरी नाइस वेरी गुड, अदा वॾियूं महिरबानियूं मोहम्मद इस्माइल साहिबु। मुज़फ़र दिलि मोकिलियानि, मुज़फ़र अली वॾियूं महिरबानियूं। ऐं राजा अली अबड़ो जेको अदा बिल्कुलु चंड ग्रहण भलो ड्रामो आहे, पथर दिलि ड्रामो छो न पियो हलायो वञे, जवाबु ॾिजो। अदा पथर दिलि ड्रामे जी का ख़बर न आहे, गुम थी वियो आहे, हालीण जो आसिरो न कयो। छाजे करे पथर दिलि ड्रामो त ज़बरदस्त हुयो, लेकिन केटियुनि वारनि जा ड्रामा आहिनि अहिड़ा, केटियुनि वारा कमु ई उबतो कंदा आहिनि, अधु में ड्रामो बंदि कंदा आहिनि। जीअं हाणे तव्हां ॾिसो न, ॿिया ड्रामा बि काफ़ी हेॾे होॾे थी विया आहिनि। ऐं अब्दुल बासित दिलि काफ़ी मोकिलिया आहिनि, महिरबानी। ऐं AK व्लॉग्स जेको मूं कल्ह कमेंट पढ़ियो, AK व्लॉग्स उन जेको आहे लिखियो आहे त अदा मुंहिंजो नालो अहसान ख़ान खर आहे। जी अदा वॾी महिरबानी अहसान ख़ान खर। अदा ड्रामो प्रोमो ईंदो या न? ड्रामे जो प्रोमो त अदा चंड ग्रहण जो अची बि वियो, ड्रामो हली बि वियो, तव्हां ॾिठो पाण। ऐं मुज़फ़र अली अस्सलाम वालेकुम, जवाब का नहीं दो, अलाए मतिलबु इन कुझु उबता सुबता लफ़्ज़ लिखिया आहिनि। बशीर खान लिखियो आहे, माशाल्लाह आप एक सच्चे और ईमानदार इंसान हो, बाकी यूट्यूबर की तरह झूठ नहीं बोलते। अदा वॾियूं महिरबानियूं, लख कुर्ब जानी, वॾियूं महिरबानियूं बशीर खान।
इहा ई ॻाल्हि आहे। अहिड़ा माशाअल्लाह असांजा सुठा सब्सक्राइबर जेका असांखे दिलि सां सम्झनि था, पुराणा सब्सक्राइबर उन्हनि खे ख़बर आहे त असां जेका बि अपडेट ॾींदा आहियूं कंफर्म करे ॾींदा आहियूं, ईअं न ई ॾींदा। वॾियूं महिरबानियूं। असद भाई, मैं आपकी वीडियो बहुत सालों से देखता हूँ, मतलब असद उन्हीं नालो भी थी सके तो इस वक्त से देखता हूँ जब आपके 20 स्प्रेड थे, मतलब 20 सब्सक्राइबर जॾहिं मुंहिंजा आया तॾहिं खां वठी हू चए थो त मां तव्हांजो जेको आहे न ॾिसी रहियो आहियां चैनल खे। अदा वॾियूं महिरबानियूं। अमीन जाखड़ो दिलि मोकिलिया, इन वॾियूं महिरबानियूं। असद कुरैशी ऐं हाजन तीवणो चंड ग्रहण ड्रामे में ईंदा या न, ग़ुलाम नबी लिखे थो पियो। ग़ुलाम नबी भाउ, इन्हनि जी त फ़िलहालु का ख़बर न आहे, अॻिते मथां अचनि, पर नंढो ड्रामो आहे, सीरियल ड्रामा मथां न बि अचनि। वली मोहम्मद समो साॻियो मैसेज कयो आहे। वरी ॿियो दा हूर नूर मोहम्मद सिकंदरी लिखियो आहे, अदा मवाली लालू मामा बचायो ड्रामा में ज़रूरी आहे। अदा चंड ग्रहण जे नाले चवे थो। अदा ख़ुदा ख़बर, हाणे सम्झे न। ऐं तव्हांजी कमेंट इहा मथे पुॼी वेंदी, ॿिया बि ॿुधी रहिया आहिनि तव्हांजा कमेंट। इंशाल्लाह उमेद आहे उहे जेका कमेंट ॿुधी रहिया आहिनि त इहे तव्हांजी ख़्वाहिश मथां पूरी करनि। ऐं रहीम बिरोई लिखियो आहे, अस्सलाम वालेकुम, पत्थर दिल ड्रामा, ऐं साॻी कमेंट आहे बि। असगर थी बोले लॻे थो यासिन बोज़ार, अच्छा जी उहो अब्बास गंजे जे नाले पुछो हुयो दोस्त, मूं चयो हुन जो नालो यासिन बोज़ार आहे। उहो चए पियो नालो छा आहे जेको ज़हर ज़िंदगी में हुयो अब्बास, त उन जे नाले जी अदा इहो ई नालो आहे। असगर थी वो साहब, दिलि मोकिलण जी वॾियूं महिरबानियूं। ऐं मुशरफ बुगियो लिखियो आहे, अदा चंड ग्रहण असांखे ज़बरदस्त लॻो ऐं हिकु ड्रामो अदा मेरास ड्रामे जहिड़ो ड्रामो अचणु खपे, उन वांगुरु सभु अदाकार नाला वारा हुजनि, न्यू अदाकार निपट न हुजनि त ईअं वधीक मज़ो ईंदो। ॾिसो मेरास ड्रामे में सभु पुराणा नाले वारा हुआ, वरी अहिड़ो सीरियल अचणु खपे, कहाणी मिराज खां चेंज हुजे, बाक़ी कास्ट उन जहिड़ी हुजे। जी मुशरफ बुगियो साहब, बिल्कुलु तव्हांजे लख जी ॻाल्हि आहे। मां तव्हांजो कमेंट पढ़ियो, माशाल्लाह तव्हांजी सुठी सोच आहे। उमेद आहे अॻिते जेको आहे वक़्त में इहो जेको आहे कमु करेनि, अहिड़ो को ड्रामो मथां अचे। अब्दुल रहीम साहब, वॾियूं महिरबानियूं दिलि मोकिलण जूं। बसि अदा हर कंहिंजो पंहिंजी जेको आहे सोच आहे। माशाल्लाह बहितरीनु कमेंट अचनि था। रजब भट्टी लिखियो आहे, अहमद अली शेख दुलाब में है। अदा साईं, अञा त अहमद अली शेख ज़ाहिर न आहे थियो। अहमद अली शेख बहितरीनु विलन आहे, बहितरीनु अदाकार आहे। ज़हर ज़िंदगी में हुन जेको आहे टांडा ॾेई छॾिया सभिनी खे, मथां अचे बि सही अॻिते। ऐं रजब अली भट्टी लिखे थो, वाह ज़बरदस्त। जियो अदा वॾियूं महिरबानियूं। रियाज़ शेख लिखियो आहे, ओके अदा ओके वॾियूं महिरबानियूं, लख कुर्ब। दोस्तो हीअ हुया कमेंट जेका मूं पढ़िया, तव्हां सां शेयर कया। उमेद आहे तव्हांजा कमेंट जा जवाब तव्हांखे मिली विया हूंदा। दोस्तो असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां वरी ॿिए वीडियोज़ में। नंढिड़ो अर्ज़ु आहे, सब्सक्राइब जे तव्हां नाहे कयो, शायदि कोसो ब्लॉग खे हाणे सब्सक्राइब करे छॾियो, लाइक करे छॾियो, ऐं दोस्तनि ताईं शेयर ज़रूरु कजो जेका बि तव्हांजा दोस्त आहिनि। हिन वीडियो खे लाइक कयो ऐं पंहिंजा कमेंट कयो सुठा पंहिंजा जेका तव्हांखे जवाब खपनि, आउं ॾींदुसि नेक्स्ट वीडियो में इंशाअल्लाह। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। असांखे ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़। कोई ॻाल्हि आहे न त हाणे शूटिंग बक़ाया जेका हाणे रहियल आहे उहा दुआ कयो पोइ जल्दी जी मुकमिल थिए। हाणे गर्मी बि आहिस्ता उक वधी वञे थी, हवा बंदि आहे। ॾिसो था मीरपुर मां थेलो सखर इन्हनि कुझु विरायो न आहे। असांजे इन्हनि इलाइक़नि में साॻी हिकु जहिड़ी गर्मी हूंदी आहे। आज़म जी जीअं बक़ाया शूटिंग मुकमिल थींदी ऐं पोइ इहे टीज़र वग़ैरह इहे सभु कुझु तव्हांजे साम्हूं तमामु जल्द अची वेंदा। इन्हनि जी को एॾो वॾो मसइलो न आहे। ऐं दोस्तो जेका काफ़ी दोस्तनि कुझु कल्ह कमेंट अहिड़ा कया, उन्हनि जो जवाबु मां वीडियोज़ में ॾेई छॾियो हुयो मूं। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मां हिकिड़ो मतिलबु सोच में लॻो पियो आहियां त हिन में मसरूफ़ियत एॾी आहे, इन खां हेॾो वॾे असां थी नथा सघूं। इन जे करे ऐं कुझु दोस्तो जेका असां अपडेट ॾींदा आहियूं कंफर्म करे ओॾो आणींदा आहियूं, उन्हनि खां वठंदा आहियूं। हाणे उनजा नाला तव्हांखे न खणंदुमि, यानी सोर्स तव्हां चई सघो था, ऐं इन जो नालो नथा ॿुधाए सघूं, मना हूंदी आहे। ऐं हर शइ असां लिखी न वेंदा। नवाज़ शरीफ़ वांगुरु जेको आहे पर्ची ते, असां इमरान ख़ान वांगुरु स्टार्ट थी वेंदा आहियूं, हर ॻाल्हि कंदा आहियूं पंहिंजे हिसाब सां। हिकु अधु लफ़्ज़ हेॾे होॾे थी वेंदो आहे, उन जी माज़रत तव्हांखे हाणे तव्हां घुरऊं था ऐं पोइ तव्हां उन खे नोट कंदा यार तव्हां हीअ ॻाल्हि कई, हाणे इहा ॻाल्हि छो तव्हां कई, इहा त पूरी थी कोन, इहा तव्हांजी ग़लती आहे, या तव्हां कूड़ था हणो। इहो दिलि में न कंदा कयो, माज़रत इन जी, छो लिखी न वेंदा।
कुछ अड़ा निभागा माण्हू अची कमेंट कंदा आहिनि उन्हनि खे उहे घर में इज़त न हूंदी आहे जेका चंडरा ग़लति कमेंट कंदा आहिनि चंडरा माण्हू कुझु चवंदो चंद माण्हू पोइ उन्हनि खे जॾहिं घर में दाल जे हिसे ते नालो ई न आहे पोइ उन खे छा कजे सघे थो। बाक़ी जेका मुंहिंजा सब्सक्राइबर आहिनि तमामु माशाल्लाह बहितरीनु सब्सक्राइबर आहिनि ज़बरदस्त प्यारा कमेंट कंदा आहिनि असांजी मोहबत में ॾिसंदा आहिनि। कुझु दोस्तनि कल्ह कमेंट कया तव्हांजी मोहबत में असां तव्हांजी वीडियो ॾिसंदा आहियूं बाबा उन्हनि जूं वॾियूं महिरबानियूं उन्हनि जो मां थोराइतो आहियां उन्हनि जा लख कुर्ब जो असांजी मोहबत में वीडियो ॾिसी रहिया आहिनि। इनशाला उन्हनि खे जेको आहे दोस्तो उदास न कंदासीं असां लगातार उन्हनि जी ख़्वाहिश जे मुताबिक़ उन खे हर अपडेट मिलंदी रहंदी जॾहिं बि नओं ड्रामो ईंदो नई फिल्म ईंदी अदाकारनि जे हवाले सां शोबिस जे हवाले सां तव्हांखे इनशाला असांजे चैनल ते इहा शइ मिलंदी। इन शइ जी असां गारंटी ॾेई रहिया आहियूं तव्हांखे कॾहिं बि असां मायूस न कंदासीं। इनशाला जेतिरो तव्हां असां सां मोहबत कयो था असांजे चैनल सां मोहबत कयो था असां बि इनशाला तव्हांजो दोस्तो वधि में वधि ख़्यालु रखंदासीं ऐं रखंदा बि आहियूं। ऐं मुंहिंजी ख़्वाहिश हूंदी आहे मुंहिंजे सब्सक्राइबरनि खे मुंहिंजो जवाबु बि मिले जेका फॉलोअर आहिनि उन्हनि जो कमेंट जो जवाब बि बार बार ॾींदो अचां नंबरवार ऐं उन्हनि खे मायूस न कयां। के दोस्त अहिड़ा हूंदा आहिनि कमेंट कंदा आहिनि कंहिं चैनल ते उन्हनि खे जवाबु न मिलंदो पोइ उहे वरी अहिड़े हिसाब सां मायूस थी वेंदा आहिनि। अॼु दोस्तो कमेंट बि पढ़ंदुसि मां कुझु काफ़ी दोस्तनि जा कमेंट बि आयल आहिनि ऐं मोहम्मद उमर लिखियो आहे गुड वॾी महिरबानियूं अदा मोहम्मद उमर साहिबु। ऐं जेको आहे अदा चंड ग्रहण ज़बरदस्त ड्रामो आहे अली मुराद बिजराणी लिखियो आहे अली मुराद बिजराणी ख़ान जी अदा चंड ग्रहण मूंखे बि ॾाढो वणियो हक़ीक़त आहे चंड ग्रहण एॾो ज़बरदस्त ड्रामो आहे 2 एपिसोड मूं ॾिठा प्रोमो ॾिठो असांखे त ख़बर हुई ड्रामो भलो आहे वरी बि उन खे गहराइनि सां असां ॾिसंदा आहियूं ख़ामियूं हूंदियूं आहिनि जेकी चङियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि उहे नोट कंदा आहियूं। चंड ग्रहण जूं जेकियूं अब्बास गुल खे ज़बरदस्त करेक्टर ॾिनो वियो आहे अहिड़ो करेक्टर अब्बास गुल पहिरियों कॾहिं न खयो हुयो जेको आहे अहिड़ो इहो दुनिया खे सबक़ु ॾियण जे लाइ आहे त पीउ माउ जी इज़त कबी आहे के जेका न कंदा आहिनि उन्हनि सां कहिड़ो असरु थींदो आहे इहो अहिड़ो करेक्टर अब्बास गुल खे मिलियो आहे। पर रिमशा शहज़ादी खे बि बहितरीनु करेक्टर मिलियो आहे ॿिन्हिनि जी इहा अदाकारी जेको आहे असांखे वणी अहिड़ो मतिलबु अहिड़ी अदाकारी बि हू करे सघनि था बिल्कुलु अदा इहो ड्रामो बहितरीनु आहे मूंखे बि वणियो तव्हांजा कमेंट आया ऐं मां चयो त मूंखे राय ॾियो तव्हांखे चंड ग्रहण कीअं लॻो काफ़ी सुठा कमेंट आया दोस्तनि जा। ऐं आरिफ़ अली दिलि मोकिलिया आहिनि वॾियूं महिरबानियूं ऐं सोहेल अली बि दिलि मोकिलिया आहिनि काफ़ी सारा दिलि अदा वॾियूं महिरबानियूं दिलि में रखण जूं। ऐं असगर थीबे बि दिलि मोकिलिया आहिनि हाजी लगारी इन बि काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि अदा महिरबानियूं। ऐं साबिर गांडरो हा इहा कास्ट यार मां पहिरें चकर ॿुधां थो इन बि दिलि काफ़ी मोकिलिया आहिनि। ॿियो वरी पबजी विथ जेके जेको नालो आहे पबजी विथ जेके अदा छा हाल आहे मां मैसेज थोरो उबतो सुबतो इंग्लिश लफ़्ज़नि में लिखियो अथई यार मैट हशी मतिलबु हीअ बि को असांजी ज़ात जो आहे खोसो मूंखे लॻे थो बरोचकी में लिखियो त मैट हशी करे चैनल सब्सक्राइब मतिलबु मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो आहे साईं तव्हां वॾियूं महिरबानियूं। ऐं रहीम बिरोही बि वॾा दिलि मोकिलिया आहिनि अदा वॾियूं महिरबानियूं। ऐं जुमन खान अदा साॻी जुमन खान खोसो आहे इहो वरी डबल मोकिलियो अथई मैसेज वॾी महिरबानी जुमन खान खोसा साहिबु। ऐं रहीम बिरोही बि वॾियूं महिरबानियूं। ऐं अब्दुल बासित लिखियो आहे आज़म मंगल हे चंड ग्रहण में अदा आज़म मंगल न आहे मुंहिंजा दिलबर अब्बास गुल आहे चंड ग्रहण ड्रामे जे नाले चवे थो। ऐं ॿिए वली मोहम्मद सोमरे लिखियो आहे समोसा बि लिखियो आहे अदा अब्बास गुल ज़बरदस्त एक्टर आहे अदा वॾियूं महिरबानियूं बिल्कुलु आहे। मोहम्मद इस्माइल लिखियो आहे वेरी नाइस वेरी गुड अदा वॾियूं महिरबानियूं मोहम्मद इस्माइल साहब। मुज़फ़र दिलि मोकिलिया आहिनि मुज़फ़र अली वॾियूं महिरबानियूं। ऐं राजा अली अबड़ो जेको अदा बिल्कुलु चंड ग्रहण भलो ड्रामो आहे पथर दिलि ड्रामो छो न पियो हलायो वञे जवाबु ॾिजो अदा पथर दिलि ड्रामे जी का ख़बर न आहे गुम थी वियो आहे हाली हिन जो आसिरो न कयो छाजे करे पथर दिलि ड्रामो त ज़बरदस्त हुयो लेकिन केटिन वारनि जा ड्रामा आहिनि अहिड़ा केटिन वारा कमु ई उबतो कंदा आहिनि अधु में ड्रामो बंदि कंदा आहिनि जीअं हाणे तव्हां ॾिसो न ॿिया ड्रामा बि काफ़ी हेॾे होॾे थी विया आहिनि। ऐं अब्दुल बासित दिलि काफ़ी मोकिलिया आहिनि महिरबानी। ऐं AK व्लॉग्स जेको मूं कल्ह कमेंट पढ़ियो AK व्लॉग्स उन जेको आहे लिखियो आहे त अदा मुंहिंजो नालो अहसान खान खर आहे जी अदा वॾी महिरबानी अहसान खान खर अदा ड्रामो प्रोमो ईंदो या न ड्रामे जो प्रोमो त अदा चंड ग्रहण जो अची बि वियो ड्रामो हली बि वियो तव्हां ॾिठो पाण। ऐं मुज़फ़र अली अस्सलाम वालेकुम जवाब का नहीं दो अलाए मतिलबु इन कुझु उबता सुबता लफ़्ज़ लिखिया आहिनि।
बशीर खान लिखो है, माशाल्लाह आप एक सच्चे और ईमानदार इंसान हो, बाकी यूट्यूबर की तरह झूठ नहीं बोलते। अदा वॾियूं महिरबानियूं, लख कुर्ब जानी वॾियूं महिरबानियूं बशीर खान। इहा ई ॻाल्हि आहे, अहिड़ा माशाल्लाह असांजा सुठा सब्सक्राइबर जेका असांखे दिलि सां सम्झनि था, पुराणा सब्सक्राइबर उनखे ख़बर आहे त असां जेका बि अपडेट ॾींदा आहियूं कंफर्म करे ॾींदा आहियूं, ना ही ॾींदा। वॾियूं महिरबानियूं। असद भाई, मैं आपकी वीडियो बहुत सालों से देखता हूँ, मतलब असद उन्हीं नालों भी थी सके तो इस वक्त से देखता हूँ जब आपके 20 स्प्रेड थे, मतलब 20 सब्सक्राइबर जॾहिं मुंहिंजा आया तॾहिं खां वठी हू चए थो त मां तव्हांजो जेको आहे न ॾिसी रहियो आहियां चैनल खे। अदा वॾियूं महिरबानियूं। अमीन जाखड़ो दिलि मोकिलिया, इन्ही वॾियूं महिरबानियूं। असद कुरैशी ऐं हाजन तीवणो चंड ग्रहण ड्रामे में ईंदा या न, ग़ुलाम नबी लिखे थो पियो। ग़ुलाम नबी भाउ, इन्हनि जी त फ़िलहाल का ख़बर न आहे, अॻिते मथां अचनि, पर नंढो ड्रामो आहे, सीरियल ड्रामो, मथां न बि अचनि। वली मोहम्मद समो साॻियो मैसेज कयो आहे वरी। ॿियो अदा हूर नूर मोहम्मद सिकंदरी लिखियो आहे, अदा मवाली लालू मामा बचायो ड्रामा में ज़रूरी आहे। अदा चंड ग्रहण जे नाले चवे थो। अदा ख़ुदा ख़बर हाणे सम्झे न। तव्हांजी कमेंट इहा मथे पुॼी वेंदी, ॿिया बि ॿुधी रहिया आहिनि तव्हांजा कमेंट, इंशाल्लाह उम्मीद आहे उहे जेका कमेंट ॿुधी रहिया आहिनि त इहे तव्हांजी ख़्वाहिश मथां पूरी करनि। ऐं रहीम बिरोही लिखियो आहे, अस्सलाम वालेकुम, पत्थर दिल ड्रामा, ऐं साॻी कमेंट आहे बि। असगर थी बोले तो यासिन बोज़ार, अच्छा जी जी, वो अब्बास गंजे जे नाले पुछो हुयो दोस्त, मूं चयो हिन जो नालो यासिन बोज़ार आहे। उहो चए पियो नालो छा आहे जेको ज़हर ज़िंदगी में हुयो अब्बास, त उन जे नाले जी अदा इहो ई नालो आहे। असगर थी वो साहिबु, दिलि मोकिलण जी वॾियूं महिरबानियूं। ऐं मुशरफ बुगियो लिखियो आहे, अदा चंड ग्रहण असांखे ज़बरदस्त लॻो ऐं हिकु ड्रामो अदा मेरास ड्रामे जहिड़ो ड्रामो अचणु खपे, उन वांगुरु सभु अदाकार नाला वारा हुजनि, न्यू अदाकार निपट न हुजनि त ईअं वधीक मज़ो ईंदो। ॾिसो मेरास ड्रामे में सभु पुराणा नाले वारा हुआ, वरी अहिड़ो सीरियल अचणु खपे, कहाणी मिराज खां चेंज हुजे, बाक़ी कास्ट उन जहिड़ी हुजे। जी जी मुशरफ बुगियो साहब, बिल्कुलु तव्हांजे लख जी ॻाल्हि आहे। मां तव्हांजो कमेंट पढ़ियो, माशाल्लाह तव्हांजी सुठी सोच आहे। उमेदु आहे अॻिते जेको आहे वक़्त में इहो जेको आहे कमु करेनि, अहिड़ो को ड्रामो मथां अचे। अब्दुल रहीम साहब, वॾियूं महिरबानी दिलि मोकिलण जूं। बसि अदा हर कंहिंजो पंहिंजी जेको आहे सोच आहे, माशाल्लाह बहितरीनु कमेंट अचनि था। रजब भट्टी लिखियो आहे, अहमद अली शेख दुलाब में है। अदा साईं, अञा त अहमद अली शेख ज़ाहिर न आहे थियो। अहमद अली शेख बहितरीनु विलन आहे, बहितरीनु अदाकार आहे। ज़हर ज़िंदगी में हुन जेको आहे टांडा ॾेई छॾिया सभिनी खे, मथां अचे बि सही अॻिते। ऐं रजब अली भट्टी लिखे थो, वाह वाह ज़बरदस्त, जियो अदा वॾी महिरबानियूं। रियाज़ शेख लिखियो आहे, ओके अदा ओके वॾी महिरबानियूं, लख कुर्ब। दोस्तो ही हुया कमेंट जेका मूं पढ़िया, तव्हां सां शेयर कया। उमेदु आहे तव्हांजा कमेंट जा जवाब तव्हांखे मिली विया हूंदा। दोस्तो असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां वरी ॿिए वीडियोज़ में। नंढिड़ो अर्ज़ु आहे, सब्सक्राइब जे तव्हां नाहे कयो, शायदि कोसो व्लॉग खे हाणे सब्सक्राइब करे छॾियो, लाइक करे छॾियो, ऐं दोस्तनि ताईं शेयर ज़रूरु कजो जेका बि तव्हांजा दोस्त आहिनि। हिन वीडियो खे लाइक कयो ऐं पंहिंजा कमेंट कयो सुठा पंहिंजा जेका तव्हांखे जवाब खपनि, आउं ॾींदुसि नेक्स्ट वीडियो में इंशाअल्लाह। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। असांखे ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।